साईं इनका पहिरें जो डीएसपी ठाल जोर भरे असां दिलार खान जो कम पूरो करे सघूं। कमाल खान मुझी पंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त दिलावर खान के जल्द खान जल्द पूरो कयूं, पर इन कम लाइ खानू के पाण सां गॾु मिलाइणो पवंदो। खानू कॾहिं बि असांजो साथ न ॾींदो। कमाल खान जेकॾहिं पाण दिमाग़ जो इस्तेमाल कयोसीं त खानू जहिड़ा कई पंहिंजे अॻियां पोयां फिरंदा रहंदा। पोइ ईअं कयूं था बाबा साईं त राति हली खानू असां मिली था अचूं, संदसि थियल हमरा मथां वार जी माज़रत बि करे अचूं ऐं दोस्ती जो हथ बि वधायूं था। जेकॾहिं हू असांजे इन चक्कर में अची थो वञे त पोइ लायूंसि था मैदान में। कमाल खान मूंखे पक आहे त खानू असांजे उछलायल यार में ज़रूर फसंदो। पोइ हिक पासे खानू ऐं उन जा दोस्त, ॿिए पासे दिलावर खान ऐं रुस्तम पाणे हिक ॿिए खे रतो जाण करे छॾींदा ऐं उन खां पोइ सॼे तरह खे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। अम्मा परेशान न थी, अल्लाह ख़ैर कयो आहे, ख़तरो टली वियो आहे। पर मामा अम्मा त अञा ॻाल्हायो बि न आहे। अम्मा ॻाल्हाईंदी, सबर कर ॻाल्हाईंदी। अम्मा इहो बि सुठो थियो जो तोखे तुरत ई ख़बर पई, न त। पर मूं त ईअं सोचियो बि कोन हो त अम्मा ईअं कंदी। अम्मा मजबूरियूं पत्थर दिल माण्हूअ खे बि जोरे थियूं विझनि। पर अम्मा त उन्हनि खां मज़बूत हुई, पोइ एतिरो जल्दी हार मञे वई। इहो त मां बि सोचां पियो त अदी एतिरो जल्दी अहिड़ो कदम खणंदी। पर हाणे जेकॾहिं अदी राज़ी न थी त वरी अम्मा ईअं न करे वेही रहे। अम्मा हाणे सुणीअ खे राज़ी करणो पवंदो, हर हाल में सुणीअ खे राज़ी करणो पवंदो। खानू हली अचण में नई माण्हू घटि थिए थो, नई कमज़ोर। इहा त महज़ माण्हू जी निशानी हूंदी आहे जो दर गुज़र करण में सिखे। नी करे असां पंहिंजी दिल मां सभई रंजिशूं ख़तम करे तव्हां वटि दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं। मूसा खान दिल में जेकॾहिं बोग़्ज़ हुजे न त उहा दोस्ती हली न आहे सघंदी। असां जॾहिं दिल साफ़ करे हिते पहुता आहियूं त पोइ तोखे बि खानो दिल सां रंजिशूं ख़तम करणियूं पवंदियूं। इन ये सभु कुझु थियण खां पहिरियां पंहिंजे हमराह खे चओ त मुंहिंजे दोस्त दिलबर खां माफ़ी वठे। कान माफ़ी वठण जी का बि ज़रूरत न आहे। जी भलाईअ जो कमु आहे त मां माफ़ करे छॾियोमांसि। खानो ईअं सम्झ त असां ॿई धुरियूं अहिड़ी जॻह ते वेठल आहियूं जो असांजो कुल्हो कुल्हे सां मिलियल आहे। जेकॾहिं असां हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा रहंदासीं त न असां सुकून सां रही सघंदासीं ऐं न वरी तव्हां। हा खान जेकॾहिं ही दुश्मनियूं ख़तम करे हिते हली आया आहिनि त ज़िद तां लही माफ़ करण में तव्हां मथां फर्ज़ बणिजे थो। ॾिस खानो, जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं त पोइ तव्हां मुंहिंजा ॾोही निकिरंदा, पर मां ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। मूसा खान जेकॾहिं तव्हां सभु कुझु विसारे आया आहियो त इहो तव्हां सां खान जो वाइदो आहे त अॼु खां पोइ मूं तरफ़ां का बि अॻिराई न थींदी। सिर्फ़ अॻिराई करण ऐं पाण खे रोके वेहण लाइ तव्हां वटि असां न आया आहियूं। असां त तव्हां ॾांहुं दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं, जीअं औखे सौखे हिक ॿिए खे कमु अची सघूं। ठीकु आहे कमाल खान, जेकॾहिं तव्हां मथां कॾहिं बि मुसीबत अचे
असां खे यादि ज़रूर कजो। असां कंध कोन कढाईंदासीं। हा ओखे वक्त अचण खां पहिरियां ई खानू असां तोखे पंहिंजे बंगले ते अचण जी दावत ॾियण आया आहियूं। सुभाणे राति असां पंहिंजे बंगले ते तव्हांजो इंतज़ारु कंदासीं ऐं उमेद आहे त तव्हां पंहिंजी पूरी संगत सां गॾु अची वेंदव। ठीकु आहे, असां बि अची वेंदासीं। पोइ हाणे असांखे इजाज़त। यार यार चङो खान मोहम्मद खान, कमाल खान असांजो पुराणो माण्हू आहे बाबा, हिन सां सुठा तालुकात रहिया। हा कमाल खान, उन वक़्त अञा तूं हुन जेल में न हुए, पढ़ण में कराची। चङो बाबा, हलो लेके बा यार यार बाबा साईं। इहो बि सुठो थियो खान जो हिक तरफ़ खां खुटको लथो। असां ख़ैर कयो आहे, कुझु बि नाहे थियो। चाची ग़लती मुंहिंजी आहे। जेकॾहिं अम्मा खे कुझु थियो त सॼी ज़िंदगी मां पाण खे माफ़ न कंदसि। पुट, तुंहिंजी का बि ग़लती नाहे। हू वॾी आहे न, सोचण त उन खे खपे। ख़ुदा त ख़ैर कयो आहे। जेकॾहिं कुझु थी पएसा त तव्हांजो छा थिए हा? इहो बि न सोचियसि त मुंहिंजे पोयां 2 न्याणियूं आहिनि। मूंखां पोइ उन्हनि जो छा थींदो? कंहिंजे आसरे थी छॾियो वञां? चाची दुआ कर त अम्मा ख़ैरनि सां घर अचे, ख़ैरनि सां। अची वेंदी मुंहिंजी अम्मा, अलाह कंदो ख़ैरनि सां अची वेंदी। तूं परेशान न थी। चाची ईअं नथो थी सघे त असां हली अम्मा सां मिली अचूं? हींअर न। छो चाची, हींअर छो न? हींअर सवारी कान मिलंदी, राति थी वई आहे न। हींअर किथे हली धिका खाईंदीसीं? अलाह ख़ैर कंदो, सुबुह साजर सिज उभरण सां ई हलियो हलंदीसीं। चाची मूं त सोचियो बि न हुयो त थोड़ी ॻाल्हि ते अम्मा ज़हर पीअंदी ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾींदी। इन ॻाल्हि त मूंखे बि सोचण ते मजबूर कयो आहे न त ख़ैरा जहिड़ी दिलेर औरत एतिरी ॻाल्हि ते ज़हर पी पंहिंजो पाण खे मारींदी। बाबा खां पोइ अम्मा कमज़ोर बणिजी वई आहे। अम्मा जो सहारो बणजण जे बजाए असां वितर ज़िद में अची वयूंसीं। परेशान न थी, केॾी राति थी वई आहे। हाणे सुम्ही पओ, जीअं सुबुह थींदी न पाण ॿई हलंदासीं ख़ैरा वटि। ॾिस त मां केॾी जुट थी कयांसि। शाबाश। खान, मूंखे मूंसां कम सम्झ में न आयो त एतिरो जल्दी दोस्ती जो हथ असां तरफ़ वधाईंदो। दिलावर खान जे दुश्मनी मूसा खान खे कमज़ोर करे थो। इन लाइ मूसा खान असांजे मदद वठण जे चकर में आहे। कुझु बि हुजे खान, कुझु बि हुजे, पोइ बि तुंहिंजो भलो थियो। हा खान, हाणे रिश्ते घुरण लाइ कुझु आसानी थी वई अथई। पहिरियां हाकिम खान जो सिर खणणो पवंदो, उन खां पोइ पंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि छेड़ींदुसि। मूसा खान त हाकिम खान खे पाणे को राय छॾींदो। इन लाइ असांखे पंहिंजा कारतूस ज़ाया करणु न पवंदा खान। चए जाई थो अकबर, मूसा खान त चङनि हलनि खे क़बर भेड़ो करे छॾियो। पोइ हुनजे अॻियां हाकिम खान त कुझु बि न आहे। जेकॾहिं दिलावर खान जी जड़ में तव्हांखे लाइण चाहे थो त पोइ छा सोचो अथव? एतिरो सस्तो बि न आहे अकबर, मूसा खान जे इशारनि ते नचणु शुरू कयो। सिर्फ़ मूसा खान तरफ़ दोस्ती जो हथ वधायो आहे। जेकॾहिं मूसा खान संग ॾेई मूंखे पंहिंजो कई त तार दरिया में बि खिड़ंदे देर न कंदुसि। सकीना ऐं सोढो मूंखे ज़िंदा कोन छॾींदा। जीअं ई उन्हनि खे मौक़ो मिलंदो मूंखे मारे विझंदा।
उन खां पहिरियां जो सकीना ऐं सोढो मूंखे ख़तम कनि, जेका बि असल हक़ीक़त आहे उहा साईं वॾे खे ॿुधाए छॾियां। सकीना ऐं सोढे जे हथां नाहक मरण खां बहितर आहे त को नेकीअ जो कमु कंदी मरां। जेको ॾोह कयो आहे उन जो कफ़ारो बि अदा कयो वञा। हा हा, मूंखे समूरी हक़ीक़त साईं वॾे खे ॿुधाइण घुर्जे। उन खां पहिरियां जो इहा नांगण हिन हवेलीअ जे खाधे में ज़हर मिलाए छॾे ऐं हिन हवेलीअ खे कब्रिस्तान जो रूप ॾेई छॾे। जेको सच आहे उहो ई साईं वॾे खे ॿुधायां। मूंखे भले साईं वॾो मारे छॾे, पर उन खां पहिरियां हिन नांगण जी मुंडी चिथराए छॾियां। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जने चओ हिन छोरीअ सोड़ीअ खे मुंहिंजे अखि धारो टरी वञे मुंहिंजे अखि। बस खैरी बस, एड़ी कावड़ कबी है छा? मां सॼी ज़िंदगी हाणे इन छोरीअ जो मुंहुं ॾिसण नथी चाहियां। हीअ हाणे एतिरे क़ाबिल थी वई आहे जो पंहिंजे ज़िंदगीअ जा फ़ैसला बि करे सघे थी, पाण कमाए सघे थी, पाण रही सघे थी। हिनखे हाणे मां जी काड़ न रही आहे। तेसि त टरी वञे मुंहिंजी अखि। औलाद सां एड़ी कावड़ चङी न हूंदी, न करे एड़ी कावड़। अरे जनी, तू मुझे छोर ने मुझे विच में न अचो, तो विच में न अचो। छो न विच में अचा? जेकॾहिं ही तुंहिंजूं न्याणियूं आहिनि न त मुंहिंजो कुझु बि न लॻनि। अम्मा, तू मूंसां घणो न ॻाल्हाए, घणो मूंसां डरी वञ, न त मां ॿीहर ज़हर पीअण में देरि न कंदसि। अम्मा, छा आख़िरी चकर तूं मूंखे माफ़ न कंदीअ? अॼु खां पोइ तूं जेको कुझु मूंखे चवंदीअ मां उहो मञींदसि। तुंहिंजो हर फ़ैसिलो मां क़बूल कंदसि। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। अम्मा, मां औलाद जी दुश्मन नाहे थींदी। मां जेको बि कुझु सोचां थी उन में तव्हांजी भलाई आहे। जेको बि कुझु कयां थी तव्हांजे भलाईअ जे लाइ ई कयां थी। अम्मा, तो वधीक माफ़ कयो। ॿुधाए खैरी, ॾिस आइंदा त वरी हीअं न कंदीअ न? अम्मा ॿुधा, मूंखे माफ़ कयई। खैरा वारी, तोखे माफ़ न कंदसि त काॾे वेंदसि, पर एतिरो यादि रखजांइ सुनी, मुंहिंजे हर फ़ैसिले में तुंहिंजी चङाई हूंदी। किथे ये भला असांजो राज त ज़ाहिर न कंदी? साईं, बाबा चो बाबा। दिलावर, मां तोखे सोढे या सोनीअ जे निकाह जे लाइ चयो। इन बारे में तुंहिंजी छा सलाह आहे? अॼु सभु हिक जगह ते मौजूद आहियूं। इहो त नेकीअ जो कमु आहे। सोढा, तुंहिंजो छा इरादो आहे? बाबा साईं, मां तव्हां जे करे ज़हर जो ढुक बि करे ॾींदुसि। पर इहो ढुक तोखे नसीब न थींदो। छो अम्मा, छा ॻाल्हि आहे? साईं, मुंहिंजे पेट में हाकिम खान जो ॿार आहे ऐं मां चाहियां थी त मां हुनखे जनम ॾियां। इहो छा थी चवे? हिन हवेली जो रेसियाणी खां पोइ केर बि वारिस कोन्हे ऐं मां चाहियां थी त मां हिन हवेली खे वारिस ॾियां।
छोरी तुझी इहा मजा जो तू एक हरामजादे के इन हवेली जो वारिस पे चवे न सकीना न न दिलावर न माखे न रो मां हिन कमीनीअ जी मुंडी मरोड़ी तमाजू बस हाणे बस सकीना घणो थियो अधी त हक़ ते आहे तव्हां बि अधी किथा दबायो सोढा तू पंहिंजी ज़बान बंदि रख तूं केरु थी तूं असां ज़ाल मुड़ुस जे विच में टपो ॾियण वारो तुंहिंजी ज़ाल मुंहिंजी भेण आहे भेण बस न अॻ में जो मां पंहिंजा होश हवास विञाए वेही रहां निकिरी वञे थो इन छोरीअ जे करे मूंखे तू कमरे को ॿाहिरि थो कढे हाणे मां ॾिसां थी त इहा छोरी हिन हवेली में कीअं थी रहे हवेलीअ में केरु रहे थो केरु नथो रहे इहो फ़ैसिलो ॾियण वारी तूं केरु थींदी आहीं लॻे थो त हिन वक़्तु दिलावर होश में न आहे तव्हां अचो अचो चाची केरा जी कावर साहब सजी पूते सब यम यम करे छा ॻाल्हि आहे सोढा दिलावर खान जो मथो ख़राब थी वियो आहे हाकिम खान सां ठाव करण थो सोचे हाकिम खान खे माफ़ कर थो चाहे हादी हा दिलावर खान सोनी ऐं हाकिम खान जी शादी सोनी सद को वने सद को सोडा खामोश छोटी में हल छोरी हल मां चवां थी पंहिंजे कमरे वञ मां त वञा थी रे सियाणी मां त वञा थी पर हिकड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो त हिन हवेली मां हाणे तव्हांजे तरे कढण जा ॾींहं अची विया आहिनि केर तो हवेली में रहे ऐं केर तो हवेली में तड़जे या तमाम जल्द खबर पइजी वेंदी जल्द इन खां पहिरियां जो मां तोखे धिका ॾेई कढां पंहिंजे कमरे में हली वञ पंहिंजे कमरे में तू न सोढा तू न हिन हवेली में जेतिरी तुंहिंजी हैसियत आहे न ओतिरी मुंहिंजी हैसियत आहे सनी सोडा कर किथे या बां कंदे खोल कढी विझाए हलियो आ छोकरी ते हथ खण हलिया मां तव्हां तोखे पंहिंजे कमरे में छॾे छा हलिया मां जी जी अॼुकल्ह हिन कुराड़े उठ जो प्यार इन छोरीअ सां कुझु वधी न वियो अधी किथे ईअं न थिए त असां जंहिं छोरीअ खे हितां तड़े कढणु चाहियूं था इहा ई छोरी न हवेलीअ जी राजधानी बणिजी असांखे न तड़े कढे न सोढा न अञा रही साणी सकीना जीअरी आहे जीअरी जे दिलावर खान मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे ऐं हाकिम खान खे राज़ी करे हिन हवेली में वठी थो अचे न ऐं उन्हीअ जी शादी सोनीअ सां करण जा ख्वाब थो ॾिसे नी त दिलावर खान जे खीर में ज़हर मिलाए ऐं उनखे न प्यारियो त मुंहिंजो नालो बि रही साणी सकीना नाहे सकीना कसम नूर भटारे जो अदी तो त मुंहिंजे दिल जी ॻाल्हि कई आहे दिल जी जेकॾहिं तुंहिंजो बि इहो मक़सदु आहे न पोइ मूंखे तूं इजाज़त ॾे ॾिस त सोढो कीअं थो भंग में रंग मिलाए रंग ख्वाब
खान माफ़ी वठण जी का बि ज़रूरत न आहे। जी भलाई जो कमु आहे त मां माफ़ करे छॾियोमांसि। खानो ईअं सम्झ त असां ॿई धुरियूं अहिड़ी जॻह ते वेठल आहियूं जो असांजो कुल्हो कुल्हे सां मिलियल आहे। जेकॾहिं असां हिक ॿिए जे लाइ खॾूं खोटींदा रहंदासीं त न असां सुकून सां रही सघंदासीं ऐं न वरी तव्हां। हा खान, जेकॾहिं ही दुश्मनियूं ख़तम करे हिते हली आया आहिनि त ज़िद तां लही माफ़ करण में तव्हां मथां फर्ज़ बणिजे थो। ॾिस खान, जेकॾहिं ॻाल्हियूं कंदासीं त पोइ तव्हां मुंहिंजा ॾोही निकिरंदा, पर मां ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। मूंसां खां जेकॾहिं तव्हां सभु कुझु विसारे आया हो त इहो तव्हां सां ख़ान जो वाइदो आहे त अॼु खां पोइ मूं तरफ़ां का बि अॻिराई न थींदी। सिर्फ़ अॻिराई करण ऐं पाण खे रोके विहण लाइ तव्हां वटि असां न आया आहियूं। असां त तव्हां ॾांहुं दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं, जीअं औखे सौखे हिक ॿिए खे कमु अची सघूं। ठीकु आहे कमाल खान, जेकॾहिं तव्हां मथां कॾहिं बि मुसीबत अचे त असांखे यादि ज़रूर कजो। असां कंध कोन कटाईंदासीं। हा, ओखे वक़्तु अचण खां पहिरियां ई खानू असां तोखे पंहिंजे बंगले ते अचण जी दावत ॾियण आया आहियूं। सुभाणे राति असां पंहिंजे बंगले ते तव्हांजो इंतज़ार कंदासीं ऐं उमेद आहे त तव्हां पंहिंजी पूरी संगत सां गॾु अची वेंदव। ठीकु आहे, असां बि अची वेंदासीं। पोइ हाणे असांखे इजाज़त। यारो यार चङो खान महमूद खान, कमाल खान असांजो पुराणो माण्हू आहे बाबा, हिन सां सुठा तालुकात रहिया। हा कमाल खान, मूंखे मूंसां कम सम्झ में न आयो त एतिरो जल्दी दोस्ती जो हथ असां तरफ़ वधाईंदो। दिलावर खान जे दुश्मनी मूसा खान खे कमज़ोर करे थो। इन लाइ मूसा खान असांजे मदद वठण जे चकर में कुझु बि हुजे खान, कुझु बि हुजे, पोइ बि तुंहिंजो भलो थियो। हा खान, हाणे रिश्ते घुरण लाइ कुझु आसानी थी वई अथई। पहिरियां हाकिम खान जो सिर खणणो पवंदो, उन खां पोइ पंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि छेड़ींदुसि। मूसा खान त हाकिम खान खे पाणे को राय छॾींदो। इन लाइ असांखे पंहिंजा कारतूस ज़ाया करण न पवंदा खान। चए जाई थो अकबर, मूसा खान त चङनि हलनि खे क़बर भेड़ो करे छॾियो, पोइ हुनजे अॻियां हाकिम खान त कुझु बि न आहे। जेकॾहिं दिलावर खान जी जड़ में तव्हांखे लाइण चाहे थो त पोइ छा सोचियो अथव? एतिरो सस्तो बि न आहे अकबर, मूसा खान जे इशारनि ते नचण शुरू कयो। सिर्फ़ मूसा खान तरफ़ दोस्ती जो हथ वधायो आहे। जेकॾहिं मूसा खान संग ॾेई मूंखे पंहिंजो कयई त तार दरिया में बि खिड़ंदे देर न कंदुसि। सकीना है सुठो। तू न जो में न है पढ़ण रहे कराची। चङो बाबा, हलो लेके बा, हलो यार यार बाबा साईं, इहो बि सुठो थियो खान जो हिक तरफ़ां खुटको लथो। असां ख़ैर कयो आहे, कुझु बि न आहे थियो। चाची, ग़लती मुंहिंजी आहे। जेकॾहिं अम्मा खे कुझु थियो त सॼी ज़िंदगी मां पाण खे माफ़ न कंदसि। पुट, तुंहिंजी का बि ग़लती न आहे। हू वॾी आहे न, सोचण त उन खे खपे। ख़ुदा त ख़ैर कयो आहे। जेकॾहिं कुझु थी पए सा त तव्हांजो छा थिए हा? इहो बि न सोचियसि त मुंहिंजे पोयां 2 न्याणियूं आहिनि, मूंखां पोइ उन्हनि जो छा थींदो? कंहिंजे आसरे थी छॾियो वञा? चाची दुआ कर,
त अम्मा खैरन सां घर अचे, खैरन सां। अची वेंदी मुंहिंजी अम्मा, अलाह कंदो खैरन सां अची वेंदी, तूं परेशान न थी। चाची ये नथो थी सके त असां हली अम्मा सां मिली अचूं? हींअर न। छो चाची, हींअर छो न? हींअर सवारी कान मिलदी, रात थी वई आहे न, हींअर किथे हली धिका खाईंदुसीं? अलाह ख़ैर कंदो, सुबुह साजर सिज उभरण सां ई हलियो हलंदीसीं। चाची मूं त सोचियो बि न हुयो त थोड़ी ॻाल्हि ते अम्मा ज़हर पीअंदी ऐं पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझी छॾींदी। इन ॻाल्हि त मूंखे बि सोचण ते मजबूर कयो आहे न त खैरा जहिड़ी दिलेर औरत एतिरी ॻाल्हि ते ज़हर पी पंहिंजो पाण खे मारींदी। बाबा खां पोइ अम्मा कमज़ोर बणिजी वई आहे। अम्मा जो सहारो बणजण जे बजाए असां वितर ज़िद में अची वयूंसीं। परेशान न थी, केॾी रात थी वई आहे, हाणे सुम्ही पओ, जीअं सुबुह थींदी न पाण ॿई हलंदासीं खैरा वटि। ॾिस त मां केॾी जुट थी कयांसि, शाबाश। खाना अम्मा परेशान न थी, अल्लाह ख़ैर कयो आहे, ख़तरो टली वियो आहे। पर मामा अम्मा त अञा ॻाल्हायो बि न आहे। अम्मा ॻाल्हाईंदी, सबर कर ॻाल्हाईंदी। अम्मा इहो बि सुठो थियो जो तोखे तुरत ई ख़बर पई, न त। पर मूं त ईअं सोचियो बि कोन हो त अम्मा ईअं कंदी। अम्मा मजबूरियूं पत्थर दिल माण्हूअ खे बि जोड़े थी विझनि। पर अम्मा त उन्हनि खां मज़बूत हुई, पोइ एतिरो जल्दी हार मञे वई। इहो त मां बि सोचां पियो त अधी एतिरो जल्दी अहिड़ो कदम खणंदी। पर हाणे जेकॾहिं अधी राज़ी न थी त वरी अम्मा ईअं न करे वेही रहे। अम्मा हाणे सुणीअ खे राज़ी करणो पवंदो, हर हाल में सुणीअ खे राज़ी करणो पवंदो। खानू हली अचण में नई माण्हू घटि थिए थो, नई कमज़ोर। इहा त महज़ माण्हू जी निशानी हूंदी आहे जो दर गुज़र करण में सिखे। नी करे असां पंहिंजी दिल में सभई रंजिशूं ख़त्म करे तव्हां वटि दोस्ती जो हथ वधाइण आया आहियूं। मूंसां खां न दिल में जेकॾहिं बुग़्ज़ हुजे न त उहा दोस्ती हली न आहे सघंदी। असां जॾहिं दिल साफ़ करे हिते पहुता आहियूं त पोइ तोखे बि खानो दिल सां रंजिशूं ख़त्म करणियूं पवंदियूं। इन ये सभु कुझु थियण खां पहिरियां पंहिंजे हमराह खे चओ त मुंहिंजे दोस्त दिलबर खां माफ़ी। बाबा साईं, इनका पहिरें जो डीएसपी ठाल जोर भरे असां दिलावर खान जो कम पूरो करे सघियूं। कमाल खान, मुंहिंजी पंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त दिलावर खान खे जल्द खां जल्द पूरो कयूं। पर इन कम लाइ खानू खे पाण सां गॾु मिलाइणो पवंदो। खानू कॾहिं बि असांजो साथ न ॾींदो। कमाल खान, जेकॾहिं पाण दिमाग़ जो इस्तेमाल कयोसीं त खानू जहिड़ा कई पंहिंजे अॻियां पोयां फिरंदा रहंदा। पोइ ईअं कयूं था बाबा साईं त राति हली खानूअ सां मिली था अचूं, संदसि थियल हमरा मथां वार जी माज़रत बि करे अचूं ऐं दोस्ती जो हथ बि वधायूं था। जेकॾहिं हू असांजे इन चक्कर में अची थो वञे त पोइ लायूंसि था मैदान में। कमाल खान, मूंखे पक आहे त खानू असांजे उछलायल यार में ज़रूर फसंदो। पोइ हिक पासे खानू ऐं उन जा दोस्त, ॿिए पासे दिलावर खान ऐं रुस्तम पाणे हिक ॿिए खे रतो जाण करे छॾींदा।
ऐं उन खां पोइ सॼे दर खे ख़बर पवंदी त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर।